अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। उलमाए किराम, सादात इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तों, बुजुर्गो ऐं भाइरो, अल्लाह जा एहसान ऐं शुक्राना जंहिं करीम रब असांखे हिन महफ़िल में हाज़िरी जी सआदत नसीब कई आहे। शुहदाए करबला जी याद में ये अज़ीम शान महफ़िल मल्हाइण ते मोहतरम मोहम्मद नवाज़ ऐं मोहतरम मीर मारफाणी ऐं उन्हनि जे जमी कारकुननि खे दिल जी गहराइयुनि सां मुबारक ॾियां थो ऐं वॾी मुबारक जा हक़दार तव्हां आहियो जो तव्हां पंहिंजा कमकारियूं छॾे, निंड्रूं आराम छॾे, मदीने वारे साईं जे बचड़नि जे ज़िक्र पाक ॿुधण जे लाइ अची गॾु थिया आहियो। जिते पाक नबी जे घराणे जो ज़िक्र थींदो आहे उते अल्लाह जे रहमतुनि जो नुज़ूल थींदो आहे। यकीनन हीअ महफ़िल उन रहमतुनि ऐं बरकतुनि जा वॾ फुड़ा वसंदा ऐं असांजा गुनाह धोपंदा, अल्लाह जूं रहमतूं हासिल थींदियूं। प्यारा दोस्तो, पाक नबी जे घराणे जी मोहब्बत जी निशानी आहे उन्हनि जा ॾिहाड़ा मल्हाइण, उन्हनि जो ज़िक्र करण, उन्हनि जे ज़िक्र ॿुधण जे लाइ विखूं खणी वञण, इहा ईमान जी निशानी आहे। मदीने वारे साईं जे अहले बैत जी उल्फत, अहले बैत जी मोहब्बत, इहा ईमान जी मूड़ी आहे, मोमिन जी निशानी आहे। अहले बैत जी मोहब्बत अल्लाह सां मिलाईंदी आहे, रसूलुल्लाह जे कचहरी में पहुचाईंदी आहे। प्यारा दोस्तों, इमाम दैलमी मुस्नदुल फिरदौस में रिवायत आंदी आ, मदीने वारे साईं फरमायो त
त जो माण्हू चाहे थो उनखे मूं मुहम्मद करीम ताईं रसाई मिले। छा मिले? मदीने वारे साईं ताईं रसाई, महबूब ताईं पहुच, मदीने वारे साईं जे कुर्ब ऐं हाज़िरी ताईं रसाई। सिंधी में चवंदा आहिनि अदा हे माण्हू वॾी रहाई रसाई वारो आहे, हिन जी वॾनि माण्हुनि ताईं रसाई आहे। पोइ कंहिंजी रसाई कंहिं अमीर ताईं हूंदी, कंहिंजी वज़ीर ताईं हूंदी, कंहिंजी रसाई वकील ताईं हूंदी, पर बख़्त वारा उहे जन जी रसाई मुहम्मद अमीर ताईं। अञा बिहां न ठारियो आहे, अञा एतरी थद न आई आहे जेतिरा तव्हां थधा वेठा आहियो। सुभान अल्लाह, हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। अल्लाह मदीने वारे जो दीदार कराईंदो आहे, रब कंदो शल इमाम हुसैन जी कचहरी नसीब थींदव। सुजाग थी दिल जे कनन सां वेही अहल बैत जो शान ॿुध त अल्लाह जी रहमत जा वॾा फुड़ा तो थी वसन। साईं फरमाइन था त जो माण्हू चाहे थो उन्हें के मूं मुहम्मद करीम ताईं रसाई नसीब थिए। उनके खपे त मुझे अहले बैत सां मुहब्बत रखे, मुझे घराने सां, मुझी ज़ुर्रियत सां, मुझी आल सां, मुझे बच्चन सां जे मुहब्बत रखी उन जी रसाई मूं मुहम्मद करीम ताईं थी हुई। ऐं साईं फरमाइन था जो माण्हू चाहे थो त क़यामत जे ॾिहाड़े में उनखे मूं मुहम्मद करीम जी शफाअत नसीब थिए। छा नसीब थिए? मदीने वारे साईं जी शफाअत, हुजूर जी सिफारिश। जो चाहे थो त मुहम्मद मुस्तफा करीम जी उनके शफाअत नसीब थिए त उहो मुझे अहले बैतन सां मुहब्बत रखे, मुझे घराने सां उल्फत रखे, मुझे अहले बैत सां मवद्दत रखे। इन शख्स जो क़यामत जे ॾिहाड़े सिफारिश करण वारो मां मुहम्मद करीम पाण। हूअं त हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम करीम आहिनि, शफीक आहिनि, हर कलमे पढ़ण वारे जी सिफारिश कंदा। साईं फरमाइन था इन शफाअती हक़ुन फमल्लम युमिन बिहा फलैस लहा अहलुन। बेशक मुंहिंजी शफाअत बरहक आ, पर जेको उन शफाअत के न मञे उहो शफाअत जो लायक भी नाहे, हकदार भी नाहे। शफाअत जो हकदार उहो थींदो जेको मुंहिंजी शफाअत के मञंदो। हिकिड़ा माण्हू चवनि था बाबा छाजी सिफारिश, छाजी शफाअत, वञी पंहिंजा अमल कयो, अमल छॾाईंदा। जन के अमलन ते भरवसो आ, जन के हुजूर जी शफाअत में उम्मीद आसरो नाहे, साईं फरमाइन था वलैस लहा अहलुन। इहो मुंहिंजी शफाअत जो लायक भी नाहे, मुंहिंजी शफाअत जो हकदार उहो जेको उम्मीदवार आ। तव्हां में केड़ा केड़ा महबूब जे शफाअत में उम्मीदवार आहिनि? उम्मीदवार आयो? महबूब जी शफाअत में उम्मीदवार आयो तो पोइ तव्हां खे मुबारक। रब तव्हां असां सभिनी खे मदीनो ॾेखारे। मदीना मुनव्वरा मस्जिद नबवी में जेका असुल मस्जिद नबवी हुजूर जे दौर वारी, पोइ त वधी आहे, बादशाहन जे दौरन में वधी आ, पर जेका असुल मस्जिद नबवी शरीफ आ जिते मेहराब नबवी आ उन जे अॻियों हिकिड़ो सोनहरी गिरल लॻल आ, कुरान शरीफ जी रेलिंग आ, उन जे अॻियों मेहराब आ, उन मेहराब ते गेट ठहियल आहिनि। इहा हदीस जेका हींअर मूं तव्हां जे अॻियों पढ़ी, इहा हदीस उते अॼु ताईं बि लिखी बीठी आ। मदीने वारे जे दर ते या हदीस लिखी बीठी आ त मुंहिंजी शफाअत हक़ आ, जेको मञंदो उन जी सिफारिश कंदुसि, जेको न मञंदो उहो शफाअत जो हक़दार भी नाहे।
हूं त मदीने वारा साईं हर उम्मती जे ला शफाअत कंदा, हर कलमे पढ़ण वारे जे ला शफाअत कंदा, पर उहे बख्त वारा जन जी मदीने वारे साईं जे अहल बैतन सां मोहब्बत आ, क़यामत जे ॾिहाड़े इहा ख़ुसूसी शफाअत हूंदी। उन्हनि हुबदारनि खे छॾाए पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी हलंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं फरमाइन था अन काइदुहुम इदा वफदू, जने वफद कराया वींदा, टोला टोला कराया वींदा, हर हर नबी पंहिंजी उम्मत के वठी हलंदो। साईं फरमाइन था अन काइदुहुम, मां सभिनी जो कायद, सभिनी जो अगवान, सभिनी जो रहबर ऐं रहनुमा ऐं सभिनी जो सरवान मां मोहम्मद करीम। हबीबन फरमायो त मुंहिंजे पुठियों मुंहिंजा अहले बैत हूंदा ऐं मुंहिंजे अहल बैतन जे पुठियों उहे हूंदा जन जी मुंहिंजे अहल बैतन सां मोहब्बत आ, जेके आले रसूल जा हुबदार आहिनि, मदीने वारे साईं जे बच्चन सां जन जी मोहब्बत आ, उहे मुंहिंजे पुठियों हूंदा। उन्हनि जो कायद, उन्हनि जो अगवान, उन्हनि जो सरवान मां मोहम्मद करीम हूंदुसि, पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी हलंदुसि। पोइ हुबदारो ऐं मोहब्बतदारो तव्हांखे मुबारकूं आहिनि। इंशा अल्लाह क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, मदीने वारो साईं अॻियां अॻियां हूंदो, हुजूर जा अहल बैत साईं सां गॾु हूंदा ऐं हे शिकारपुर जा आशिकाने अहल बैत हुजूर सां गॾु हूंदा। चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या मुझे सोने हबीब मदीने वारे साईं फरमायो त जंहिं मुझे अहल बैतन सां मोहब्बत रखी उन्हें ॼण कि मूं मोहम्मद करीम सां मोहब्बत रखी, ऐं जंहिं मूसा मोहब्बत रखी उन्हें ॼण अल्लाह सां मोहब्बत रखी, ऐं जे अल्लाह सां मोहब्बत रखी अल्लाह उन्हें के हमेशा वारी जन्नत में रहाईंदो। हबीबन फरमायो त जे मुझे अहल बैतन सां बुग़्ज़ रखियो उन्हें मूं मोहम्मद करीम सां बुग़्ज़ रखियो, जे मूसा बुग़्ज़ रखियो उन्हें अल्लाह सां बुग़्ज़ रखियो, ऐं जे अल्लाह सां बुग़्ज़ रखियो अल्लाह उन्हें के हमेशा वारी जहन्नम जी साड़ींदड़ बाहि में जलाईंदो। उहे हमेशा दोज़ख जे बाहि जो ॿारण हूंदा जन जो अहल बैतन सां बुग़्ज़ आ, जन जी अहल बैतन सां अदावत ऐं दुश्मनी आ, उन्हनि जो ठिकाणो जहन्नम जी बाहि आ, ऐं हमेशा वारी जन्नत उन्हनि आशिकनि खे मिलंदी जन जी मदीने वारे साईं जे बचड़नि सां मोहब्बत आ। सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब मदीने वारे साईं फरमायो हिकड़े ॾिहाड़े मुझे सोने हबीब इमाम हसन के इमाम हुसैन के या ज़ुम इलैहि हसनन व हुसैना, बिन्नी शहजादन के मदीने वारे साईं पंहिंजे भाकुर में वरतो। हाय हाय हाय, मुस्तफा जो भाकुर हसनैन करीमैन जा पाक मासूम वजूद अज दिलबर मोहम्मद करीम जे भाकुर में पो मुझे सुने हबीब दुआ जा हथ कया अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा, ए मुझा अल्लाह मां हिनन बिनी बचड़न सा मोहब्बत रखां थो, ए मुझा मौला जेको हिनन सा मोहब्बत रखे तू
बि उन्हें सां मोहब्बत रखजाए। शिकारपुर वारो मदीने वारे साईं जी दुआ कबूल, हबीबन जी दुआ चओ कबूल आ। साईं फरमाइनि था दुआ जा हथ था खणन मौला जन जी हसनैन सां मोहब्बत आ, ए रब तू उन्हें सां मोहब्बत रख जाए। हुजूर जी दुआ कबूल आ, पो जेकी हसनैन जा हुबदार थींदा हिन, ये अल्लाह जा महबूब बणजी वेंदा आहिनि। ये उहे खुश नसीब आहिनि जन सां अल्लाह पाण मोहब्बत रखंदो आ। चओ सल्लल्लाहु अलैहि या हजरत अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत हो करे, इमाम हैसमी मजमुअ ज़वाइद में रिवायत आने तो हबीबन करीमन फरमायो मन अहब्बनी फल युहिब हाज़ैन, जंहिंजी मूं मोहम्मद करीम सां मोहब्बत आ उनखे खपे त मुंहिंजे हसन ऐं हुसैन सां बि मोहब्बत रखे। जंहिंजी मूसां मोहब्बत आ उनजे मथां लाज़िम आ त मुंहिंजे बचड़नि सां बि मोहब्बत रखे। हाणे जिद्दे में मां वियुसि, हिकिड़ो दोस्त आहे मुंहिंजो जिद्दे में रहंदो आहे, पुट जाओसि नालो रखी उनजो हसनैन। छा नालो रखी? वो मूसां हाफ़िज़ क़ुरान आहे, मूंखे ॿुधाए पियो चईं हिकिड़ो अरब आहे, मूंखों पियो पुछे त ऐश हाज़ल इस्म ही कहिड़ो नालो रखियो अथई? मूं चयो हिन जो नालो आहे बचड़े जो रखियो अथमि हसनैन। चई ऐश हसनैन, हसनैन छा थींदो आहे? चई तोखे ख़बर न आहे त हसनैन छा आहे? चई न मूंखे ख़बर न आहे। अजीब ॻाल्हि आहे, तूं अरब मुल्क में रही थो ऐं तोखे हसनैन जी ख़बर न आहे? चई न मूंखे हसनैन जी ख़बर न आहे। मूं चयो हसनैन हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा शहज़ादा इमाम हसन इमाम हुसैन, उन्हनि खे हसनैन चइबो आहे। चई हसन हुसैन केरु थींदा? चई मां त तौबहूं करण लॻुसि त हे कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे, ही कहिड़ो मुस्लमान आहे, ही कहिड़े कलमे पढ़ण वारो आहे जंहिंखे मुस्तफ़ा जे बच्चन जे नालनि जी ख़बर न आहे, जंहिंखे मदीने वारे साईं जे कुल्हनि जे सवारनि जी ख़बर न आहे। पोइ जंहिंखे मुस्तफ़ा सां मोहब्बत हूंदी उनखे मदीने वारे साईं जे आल ऐं अहल बैत सां हसनैन सां बि मोहब्बत हूंदी। जंहिं हसनैन के न सुञातो उन ॼण नबीअ खे न सुञातो, जंहिं नबीअ खे न सुञातो उनजी कलमे जी दावा कहिड़ी, उनजो मुसलमान सॾाइण कहिड़ो, उन जा जन्नत जा आसरा रखण कहिड़ा। मुंहिंजा दोस्तो ही जन्नत त रब ठाही उन जे लाइ आहे जेके मदीने वारे साईं जे दर जा गुलाम। या रसूल सुभान अल्लाह। मदीने वाले साईं जो असहाबी हजरत अबू हुरैरा रिवायत हो करे त मुझे दिल पर मोहम्मद करीम हसन ऐं हुसैन के सॾु करे फरमायो अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा फअहिब्बहुमा। यार सुभान अल्लाह नथा जो को टैक्स लगो दो छा? हाँ वेड़े आशिक वाह मुझे सोने हबीब दुआ जा हथ खया हसन हुसैन के सदे पंजे करीब करे मदीने वारे साईं दुआ जा हथ खया ए मुझा मौला मां हसनैन सा मोहब्बत रखा थो ए मुझा रब तू भी हिनन सा मोहब्बत रख जा। ए मुझा मौला मां तुझे दर ते अर्ज़ ऐं इल्तिजा थो कयां त जेको हसनैन सां मोहब्बत रखे मुझा रब तू उन्हे सां बि मोहब्बत रख जाए। सुभान अल्लाह। साईं फरमाइन था जेको मुझे अहल बैतन जी मारिफत नथो रखे, मुझे अहल बैतन जी सुञाण नथो रखे,
कन खोलियो साईं फरमाइन था जेको मुझे अहल बैतन जी सुञाण नथो रखे उन्हें मुंह मोहम्मद के न सुञातो जे मुखे न सुञातो उन्हें के जन्नत जी खुशबू भी नसीब न थी सके हां जेके हसन ऐं हुसैन जे नाले जी खबर ना है त ये नबी जा शहजादा हन छा इनन हदीसूं न पढ़ियूं हुंदियूं छा इनन अल्लाह जे रसूल जा फरमान न पढ़िया हुंदा पर जानी वाणी बेखबर बनजन मुंजा दोस्तो महबूब जे बच्चन का ला ताल्लुक थियण इने जे इस्लाम ऐं ईमान जी दावा भी ठल्ली आ मोमिन उहो आ जेके मदीने वाले साईं जे अहल बैतन सां मोहब्बत आ चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह बुधो मजमउ ज़वाइद में जिल्द 9 सुफ़ो नंबर 181 हजरत सलमान फारसी का रिवायत आ मुझे सुने हबीब फरमायो अल हसन वल हुसैन मन अहब्बहुमा अहब्बतु साईं फरमाइन था हसन ऐं हुसैन ही मुंजा बचड़ा मन अहब्बहुमा जे इनन बिन्नी सा मोहब्बत रखी अहब्बतु मां मोहम्मद पाण इने सा मोहब्बत रखंदुसि वेठो भली शिकारपुर में हुजे वेठो भली गढ़ी यासीन में हुजे शिकारपुर सखर में वेठो हुजे पर इहो जंहिंजी हसनैन करीमैन सा मोहब्बत आ इहो अल्लाह जे रसूल जो महबूब बानो बणजी वेंदो साईं फरमाइन था वमन अहब्बतु अहब्बहुल्लाह जैसा मां मोहम्मद मोहब्बत रखंदो आहियां उन्हें सा मुझो अल्लाह भी मोहब्बत रखंदो आ मालूम छा थियो कन खोलियो शिकारपुर वारो जेको हसनैन जो मुहिब थींदो आ वो अल्लाह जो महबूब थी वेंदो आ जंहिंजी हसनैन सा मोहब्बत थींदी आ इहो अल्लाह वटि मक़बूल ऐं महबूब बानो बणजी वेंदो आ वमन अहब्बहुल्लाह अदखलहू जन्नात नईम पो जैसा अल्लाह मोहब्बत रखंदो आ उन्हें खे नेमतुन वारी जन्नत में दाखिल कंदो आ ॾिसो न मोहब्बत रखे इमाम हसन इमाम हुसैन रदी अल्लाह अन्हुमा सा त इने जी मोहब्बत के हुजूर जे करीब कयो हुजूर जी महबूबियत मिली हुजूर जी मोहब्बत के अल्लाह जी महबूबियत जो शरफ ॾियारियो ऐं अल्लाह जी महबूबियत तो के जन्नत नईम जो हकदार बणाए छॾियो छा ताल्लुका हसनैन जो मदीने वाले साईं जो ऐं खुद खुदा जी जात जो छा ताल्लुका मोहब्बत रखो नबी दे शहजादन सा ऐं अल्लाह तवा के जन्नत जा दरवाजा खोले ॾेई छॾे वरी साईं फरमाइन था वमन अबगदहुमा औ बगा अलैहिमा जे हिन बिन्नी शहजादन सा बुग़्ज़ रखियो या मुझे बच्चन सा बगावत कयई हिनन मुझे बच्चन सा लड़ाई कयई हिन मुझे बच्चन जी दिल आजारी कयई अबगदतुहु मां मोहम्मद पाण उन्हें सा बुग़्ज़ रखंदुसि बुग़्ज़ रखी मुझे बच्चन सा अदावत रखी मुझे अहल बैतन सा मां मोहम्मद ऐलान थो कया त इने सा मां पाण बुग़्ज़ रखंदुसि वमन अबगदतुहु अबगदहुल्लाह जैसा मां मोहम्मद बुग़्ज़ रखा उन्हें सा मुझो अल्लाह भी बुग़्ज़ रखंदो आ वमन अबगदहुल्लाह अदखलहु जहन्नम वलहु अज़ाब मुक़ीम
पो जैसा अल्लाह बुग़्ज़ रखे उन्हें के जहन्नम में फिटो कंदो जहन्नम में उछलाईंदो ऐं उन्हें जेला हमेशा जो कायम रहंदड़ अज़ाब हूंदो हमेशा जो जहन्नम जो बायूं उन जेला हूंदियूं जेको हसनैन सां बुग़्ज़ ऐं अदावत रखंदो पुट मां ही हदीसूं वरजाए हिन जेला तो पढ़ा जो ॾाढो दौर नाज़ुक अची वियो आ फितनन जो हवाऊं घुली पियूं हिन मदीने वारे साईं फरमायो त जेकॾहिं तव्हां जी उम्र डिघी थी त तव्हां ॾिसंदो फितना अहिड़ा उथंदा जे कारी रात छांइजी वेंदी आ ये कारी रात वांगुर फितना दुनिया में छांइजी वेंदा अहिड़ा फितना ईंदा जो माण्हू सुबुह जो मुसलमान हूंदा त शाम जो काफिर थी वेंदा शाम जो मुसलमान हूंदा सुबुह जो उथंदा त काफिर बणजी वेंदा दुनिया जे एवज़ पंहिंजे ईमान खे विकिणंदा पंहिंजे दीन खे विकिणंदा अॼु दोस्तो शिकारपुर वारो उहो नाज़ुक दौर अची वियो आहे फितना फैलजी चुका आहिनि माण्हू पंहिंजे दुनिया जे ख़ातिर पंहिंजो दीन विकिणी रहिया आहिनि ॾहीं मुहर्रम ते मूंसां दोस्तन ॻाल्हि कई त हिकिड़ी अहिड़ी टोली पैदा थी आहे जन यज़ीद जे ख़ुशी में देगियूं भत जूं लाहे ख़ुशीअ में विरायूं यज़ीद जे तारीफ़ में त किताब लिखियनि बनोरी टाउन में छपियो आहे कराची मझा किताब जे किताब जो नालो आहे अमीरुल मोमिनीन सैयदना यज़ीद रज़ियल्लाहु तआला अन्हु पुट का गाल समझ में अचेव थी को होश कम करे थो यज़ीद के अमीरुल मोमिनीन यज़ीद के रज़ियल्लाहु तआला अन्हु सॾण वारी कौम पैदा थी आ जेकी चवन था त यज़ीद हक ते आ इमाम हुसैन ना हक ते आ माज़अल्लाह अस्तगफिरुल्लाह मुसलमानो पंहिंजा ईमान बचाए जो इन्हनि फितननि का पाण के बचाए जो वाट उहा वठो जेका हसनैन जे दर्जे गुलामी वारी चो सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सां चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अजकल टीवी ते एकड़ो इंडिया जो को मुल्ला है तकरीर घणी तो करे असा सुन्नी बुने के बुधन था एकड़ो कार्डो तो थकल जेड़ो समझी विया हूंदो सुन्नी असा जा मूसा केतरन जा सही काफरन के मुसलमान कयो दस मुझे तो के खबर था है उन जो किरदार चाहे उन जो अकीदो नजरियो चाहे मु पाण उन जी वीडियो जी क्लिप बुधिया चे तो आज के दिन हम मोहम्मद से भी नहीं मांग सकते मोहम्मद को भी हम नहीं मानते मु पाण उन जी क्लिप बुधिया YouTube ते रखी तो तवा जे करे उन जो नालो लिखी सर्च कंदो चे तो आज के दिन हम मोहम्मद को भी नहीं मानते नालो भी तो वटे माज़अल्लाह ऐ चवे थो के पूछो त करबला जे बारे में छा था चो चे या कुर्सी जी जंग ही बिनी शहजादन जे विच में यजीद इमाम हुसैन बई शहजादा हुया इनन शहजादन जे विच में कुर्सी जी जंग हुई माज़अल्लाह अस्तगफिरुल्लाह मुझो सोनो हुसैन के कुर्सी जेला न निकतो हुयो के इक्तदार जेला न निकतो हो के दुनिया दौलत जेला न निकतो हो पंजे नाने जे दीन के बचाइण जेला इमाम हुसैन के सैयदना इमाम हुसैन के बागी जो लकब दियण वारा कन खोले बुध तो के शरीयत जे इस्तिलाहात जी खबर भी काने त बागी चैबो छाके आ बगावत थींदी छाहे इमाम हुसैन के तकड़ में बागी तो सदी इमाम हुसैन बागी हुजे हां माज़अल्लाह जी तुजो नजरियो आ त मदीनो न छडे हां मदीनो जे नाने जो आस्तानो पाक हुयो ऐ मदीने में इमाम हुसैन जे सद ते लखे आशिक सिर ॾियण वारा भी अची वञन
मदीनो न छड़े निकरे हाँ बाकी कंहिंखे सॾिबो आहे जेको हुकूमत वक्त जे खिलाफ जत्थो गॾु करे फौज गॾु करे हुकूमत सां लड़ाई करे उनखे बागी सॾिबो आहे मूंखे ॿुधा त इमाम हुसैन कहिड़ी लड़ाई कई हुई जेकॾहिं लड़ाई जे लाइ या कुर्सी जे लाइ वञे हा त 6 महीननि जो मासूम अली असगर वठी वञे हा छा पंहिंजूं न्याणियूं पाक दामन बीबियूं सैयदा सुकैना सैयदा सुगरा न्याणियूं पाण सां गॾु वठी वञे हा न मुंहिंजा दोस्तो जेकॾहिं बग़ावत करे हा त मदीने में वेही सॾे हा त मुस्तफ़ा जा आशिको अचो अॼु नाने जे दीन जे लाइ गॾु थियो त लखे आशिक गॾु थी वञनि शिकारपुर वारा मां तव्हां खां था पुछां सच्ची ॿुधाए जो दिल ते याव ते हथ रखे ॿुधाए जो जेकॾहिं न अॼु असां 15वीं सदी में पैदा थिया आहियूं जेकॾहिं अॼु इमाम हुसैन हीअं निकिरी अचे सॾु करे त केरु मूं ते सिर ॾींदो कहिड़ा कहिड़ा इमाम हुसैन जे सॾ ते सिर ॾींदो सच्ची था चओ या रुॻे हथ था खणो दिल का पुछी ईमान सा जवाब दो इमाम हुसैन जे नाले ते केड़ा सिर ॾींदो हां अरे हे त मां समझां तो को हथ हेठ रहल नजर नथो अचे सभिनी आशिकन हथ खया आहिनि सभई सिर ॾियण वारा हे 15वीं सदी जा आशिक जन इमाम हुसैन खे ॾिठो बि नाहे पर उहे जेके सुबुह शाम इमाम हुसैन खे नबी सोने जे कुल्हनि जो सवार ॾिसंदा हुसैन सोने जे सॾ ते अचनि हा या न अचनि हां वो मिठा जेकॾहिं इमाम हुसैन बगावत करे हाँ तो मदीनो न छड़े हाँ मदीने में वेही यजीद के खिलाफ पंजो हुकूमत जो ऐलान करे हाँ ही शहजादन जी जंग न हुई इनके तो खत दई लिखी घुरायो वियो हुयो तबलीग जे ला दीन जे बचाइण जे ला जने यजीद जालिम हुयो तख्त नशीन बणियो जे यजीद जो किरदार तारीख अल बिदाया व निहाया में हाफिज इब्न कसीर लिखे तो यजीद शराबी हुयो छा हुयो शराब पी ए नमाज पढ़ाइण इंदो जामिया दिमश्क दे अंदर 4 रकातुन वारी नमाज 2 रकातूं पढ़ायूं हलियो वेंदो जेके या खबर न हुंदी यजीद शराबी हो यजीद जानी हो यजीद बदकिरदार हो बदअमाल हुयो मुझे सोहने नबी जो बच्चो पाक इमाम हुसैन नमाजी हो गाजी हो तहज्जुद गुजार हो कुरान जो कारी हुयो पंजे नाने जे दीन जो मुहाफिज मुझा दोस्तो हिन फितनन का बचो जेके इमाम हुसैन जे बारे में गलत नजरिया गलत अकीदा फैलाए रहा है असा जो ईमान आ तो सोनो हुसैन हक जो इमाम आ सुभान अल्लाह ऐं जेको ही करबला जो वाक्यो पेश आयो न या ये न हुयो तो इमाम हुसैन के खबर न हुई त क्यों छा थियण वारो इमाम हुसैन के भी खबर हुई इमाम हुसैन जे घराने के भी खबर हुई इमाम हुसैन जी जीजल अम्मा के भी खबर हुई इमाम हुसैन जे बाबे मौला अली के भी खबर हुई तो करबला में छा थियण वारो अच तो बटे रिवायतूं बुधाया तो के त इमाम हुसैन जे शहादत जो तस्करो कदे का वठी थी रहो हुयो चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या हजरत इमाम अहमद बिन हंबल पंजे मुस्नद में रिवायत आंदी आ मुसन्नफ अब्दुल रज़ाक में भी या रिवायत आ मुझे सोने हबीब मदीने वारे साईं जी ये हदीस कन खोले बुधजो हजरत सैयदना अली शेरे खुदा हैदरे करार वंजन प्या सिफैन जी जंग जे लाए जने रस्ते सा हलंदे नैनवा का गुजर थियो आ हजरत हैदरे करार जो गुजर करबला जी सरजमीन का थियो आ त मौला अली
हैदरे करार चवण लगो त सब्रन या अबा अब्दुल्ला बिशत्तिल फुरात। ए अबू अब्दुल्ला, ए मुझा बच्चा हुसैन, करबला में फुरात जे किनारे सब्र कजाए, सब्र कजाए, सब्र कजाए। ओ मुझा बचड़ा हुसैन, करबला जे धरती ते सब्र कजाए। त के मानू पुछो त सोना अली, हियर त इमाम हुसैन अबू अब्दुल्ला ते मौजूद भी ना है। अवा कंखे सब्र जी तलकीन करे रहा आयो, तवा छा फरमाए रहा आयो? हजरत हैदर करार फरमायो त ए पुछण वारा बुध हिकड़े दिहाड़े मां दिलबर मोहम्मद करीम जे पाक हुजरे में वियुस। दखलत अलन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात यौमिन व इज़ा ऐनाहु तज़रिफ़ान। हबीबन करीमन जे हुजरे में आयुस, छा दिसां त मुझे महबूब जे अखियुन मां लुड़क वहन था पिया। हुजूर रोई रहा है। कुल्त या नबी अल्लाह अग़दबका अहदुन, मुँह अर्ज के होते ए अल्लाह जा नबी तवा के कें कावड़ायो आ, कें रंजायो आ? छो तवा जे माशान आई नई का तफीदाने या रसूल अल्लाह, अवा जे अखियुन के छा थियो आ जो अखियुन मां मोती जड़ा गोड़ा टमी रहा है। ओ मुझा महबूब, ओ मुझा करीम नबी, तवा छाजे करे रोई रहा आयो? साईं फरमाइन था बलकाम मिन इंदी जिब्रील अलैहिस्सलाम। ए अली, हियर मूं वटों जिब्रील थी वियो आ, वो उन मुखे खबर बुधाई फहदसनी अन्नल हुसैन युक्तल बिशत्तिल फुरात। जिब्रील मुखे खबर ॾिनी आ त मुंहिंजो बचड़ो हुसैन फुरात जे किनारे शहीद कयो वेंदो। जॾहिं हुसैन जी शहादत जी खबर ॿुधी त में उन जे करे मुझे अखियुनि मां लुड़क वही आया। जिब्रील चयो हलक इला अन उशम्मिक मिन तुरबती। या रसूल अल्लाह, छा तव्हां चाहियो था त तव्हां के करबला जी उहा मिट्टी ॾेखारियां जंहिं मिट्टीअ में हुसैन शहीद कयो वेंदो? जिब्रील फमद यदहु फकबद कबदतम मिन तुराब फआतानीहा। जिब्रील पंजो हथ लंबो कयो ऐं वा करबला जी मिट्टीअ जी मुठ भरे मुंहिंजे हवाले कयई। ओ अली, हीअ उहा मिट्टी आ जेका करबला जी धरती जी जिब्रील आणे ॾेखारी आ। हिन धरती ते मुझो बच्चो हुसैन शहीद थींदो। या मिट्टी ॾिठ में फलम अमलिक ऐनैया अनफादता, मां पंहिंजे अखियुनि खे रोके न सघियुसि, बे इख्तियार मुंहिंजे अखियुनि मां लुड़क वही पिया। पुट थोरो तवज्जो चाहींदुसि तव्हांजो। ही रिवायत मां ॿिन अहले सुन्नत जे किताबनि जो हवालो ॾिनो आहे। अॼु वरी के असांजा सुन्नी भाइर उहे वरी चवंदा आहिनि त करबला जो वाक़ियो न बयान कयो, करबला जी शहादत बयान न कयो, करबला जे शहीदनि जो ज़िक्र न कयो, बस उन्हनि जा फज़ाइल बयान करण काफ़ी आहिनि। पर आउं उन्हनि खे अर्ज़ करणु चाहियां थो त इमाम हुसैन जे शहादत जो सभ खां पहिरीं वाक़ियो बयान करण वारो जिब्रील आहे, ॿुधण वारो मोहम्मद मुस्तफ़ा पाण। उन खां पोइ हज़रत इमाम हुसैन जे शहादत जो वाक़ियो बयान करण वारो मदीने वारो साईं पाण आ ऐं ॿुधण वारो मौला अली शेरे ख़ुदा आ। मुंहिंजा दोस्तो, इमाम हुसैन जे शहादत जो वाक़ियो ॿुधी ऐं अखियुनि में लुड़क अचण या बिदअत नाहे, मदीने वारे साईं जी पंहिंजी सुन्नत आ, मौला अली जी सुन्नत आ।
ऐं नैनवा खां गुज़रंदे नुची हज़रमी तो चवे त हज़रत अली खुद इहो वाक़ियो मूंखे ॿुधायो, इहा हदीस ॿुधाई ऐं अली सोणे जे अखियुनि में लुड़क अची विया। मालूम थियो त ज़िक्र शहादत इमाम हुसैन करण, ज़िक्र शहादत इमाम हुसैन में अखियुनि में लुड़क अची वञण इहा बिदअत नाहे, इहा मदीने वारे साईं जी भी सुन्नत आ त मौला अली शेरे खुदा जी भी सुन्नत। चओ सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। बी रिवायत तो बुधाया पर तवाजो तवज्जो मुकम्मल चाहिंदुसि। मूरे ध्यान कयो, पंहिंजा ख्यालात हेडो होडो को हटाए हदीस गौर सां ॿुधो। हदीस तो बयान कया जेके इमाम तबरानी माजम औसत में बयान कयो आ। हदीस जो नंबर आ 6314। उन हदीस जी रिवायत करण वारी मोमिनन जी मां अबू बकर जी न्याणी मोहम्मद मुस्तफा जी घर धयाणी बीबी आयशा सिद्दीका सब जो रदी अल्लाह ताला। अम्मा आयशा राविया है। इन हदीस के रिवायत करने वाली बीबी आयशा सिद्दीका सायणा जेका अबू बकर जी न्याणी आ ऐं मोहम्मद मुस्तफा जी घर धयाणी आ ऐं सजी दुनिया जे मोमिनन जी अम्मा जी जल। हां के एतराज कंदा हने अम्मा आयशा सिद्दीका जे शान में नाशाइस्ता लफ्ज गालाइंदा हने अम्मा जी जल जे शान में। पुत्र कुरान जो फैसलो आ त अज़वाजुहु उम्महातुहुम, नबी जो घर वारियूं तवां जूं अमड़ियूं हन। नबी जो घर वारियूं चाहन गालायो, नबी जो घर वारियूं चाहन। हाने जेको अम्मा के घट वध गालाए तो फैसलो तोते छडियूं तो वणा, फैसलो तू पाण कजाए। जेको जीजल मां के घट वध गालाए उनके छा चवंदे? जेको अम्मा जे शान में नाशाइस्ता लफ्ज गालाए फैसलो तू पाण कर। उहा अम्मा जंहिंजे शान में कुरान जी सूरत नूर नाज़िल थी आ, जंहिंजी बरात, जंहिंजी पाकीज़गी, जंहिंजी तहारत ऐं तक़वा अल्लाह जे कुरान बयान कई ऐं मुस्तफा करीम पंहिंजी ज़बान नबूवत में फरमायो त आयशा मुंहिंजी दुनिया में भी घर वारी, जन्नत में भी मुंहिंजी घर वारी। अञा आयशा सिद्दीका सा महबूब जो निकाह भी न थियो आ। साईं फरमाइन था सतन आसमानन जे मथां अल्लाह ताला मुंहिंजो आयशा सिद्दीका सा रिश्तो तय कयो आ। आयशा जो सैयदा आयशा जो फोटो ऐं तस्वीर अल्लाह ताला सब्ज रंग जे रेशम जे कपड़े में के मदीने वाले साईं फरमाया तो मुखे देखारी वही सूरत सैयदा आयशा जी। या रसूल अल्लाह हिया हाज़िही ज़ौजतुक फि दुनिया वल आखिरा, दुनिया में भी तुझी घर वारी आ तो जन्नत में भी तुझी घर वारी आ। ऐं नबी जो घर वारियूं मोमिनन जो जीजल अमड़ियूं। ओ मिठा ओ मुजादा पंहिंजे ज़बान के लगाम ॾे। नबी जे लज जे बारे में गुथा लफ्ज़ न ॻाल्हाए, नबी जे घराणे जे बारे में नाशाइस्ता लफ्ज़ न ॻाल्हाए। उन्हनि जे शान में न कमी आई आ न ईंदी, उहे त महबूब जा प्यारा आहिनि। पर जेकॾहिं ॻाल्हाईंदे त तूं पंहिंजी दुनिया बर्बाद कंदे आख़िरत बर्बाद करे छॾींदे। अम्मा आयशा साइण रिवायत थी करे अन आयशत क़ालत दखलल हुसैन अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अम्मा साइण फरमाए थी हिकड़े ॾियारे हुजूर हुजरे में वेठा हुजन त नंढड़ो इमाम हुसैन आयो। सोनो इमाम हुसैन आयो।
हबीबन करीमन जे खिदमत में पहुतो वहुव यूही इलैह वो टाइम हुयो जो हुजूर ते वही जो नुज़ूल थी रहियो हुयो जिब्रील लथल हुयो जिब्रील हबीबन जी खिदमत में मौजूद हुयो हेडो इमाम हुसैन आयो त मदीने वारे छा कयो जो सोने हुसैन के खणी पंजे पाक कुल्हे ते विहारियऊं वरी इमाम हुसैन के खणी वहुव अला ज़हरी हजरत इमाम हुसैन के पंजी पाक पुठी ते विहारियऊं हबीबन करीमन इमाम हुसैन सा शफकत ऐं प्यार ऐं मोहब्बत जो इज़हार पे कयो फ़क़ाल जिब्रील लिरसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अतुहिब्बुहु या मुहम्मद जिब्रील अर्ज कयो त या रसूल अल्लाह छा इन शहजादे सा तवा मोहब्बत रखो था काल या जिब्रील वमाली ला उहिब्बु इब्नी ए जिब्रील छो न मां पंहिंजे बच्चे सा मोहब्बत रखा हे हुसैन तो मुंहिंजो बच्चो आ न हे हुसैन मुझो बच्चो आ ही हुसैन मुझी न्याणी जो पुत्र आ मुझो बच्चो आ ऐं ही मुझो दुनिया में हुमा रेहान ताय फिद दुनिया हसन ऐं हुसैन दुनिया में मुझा गुलाब जा गुलड़ा साईं फरमाइन था त हा जिब्रील हिन बच्चे सा मां मोहम्मद मोहब्बत रखां तो जिब्रील चवण लगो फ इन उम्मतक सतक्तुलहु मिन बअदिक या रसूल अल्लाह जे बच्चे के हियर तवा गोद में था विहारियो केडी मल कुल्हे ते था चाड़ियो केडी मल पुठी ते था सवार कयो इने तुझे बच्चे के तोखा बाद में तुझी उम्मत कत्ल कंदी इने तुझे हुसैन जो रत मुबारक हारियो वींदो जरिमल जिब्रील या गाल कया त अर्ज करे तो या रसूल अल्लाह जे चो त मां तवा के हुआ मिट्टी करबला वारी देखारिया जे मिट्टी ते तुझो इयो कुल्हन जो स्वार शहीद कयो वींदो पो जिब्रील जे अग्यों पर्दा हटी विया मदीने वारे साईं भी डिठो ऐं जिब्रील भी डिठो त करबला जी धरती सामो अची वई जिब्रील चो या रसूल अल्लाह ही उआ मिट्टी आ जे जाए ते तुझे बचड़े के शहीद कयो वींदो उआ मिट्टी दी मुठ भरे जिब्रील हुजूर जे हथ में दिनी आ फलम्मा ज़हब जिब्रील मिन इंद रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरिमल जिब्रील हुजूर वटा निकरी वापस रवानो थी वियो हुजूर जे हथ में मिट्टी हुई ऐं हुजूर जे अखियुनि में लुड़क वया पे अम्मा आयशा थी फरमाए तो मुंह अर्ज कयो या रसूल अल्लाह कुर्बान वन्या तवा छाजेला रोई रहायो साईं फरमाइन था आयशा हियर मुखे जिब्रील बुधायो आ मुझो बच्चो करबला में शहीद कयो वींदो ही उतों जी मिट्टी मुखे देखारी वया इन गाल के बुधी मुखे रोवण अची वियो आ पो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन बाहर निकता हिने पंजे हवेली का सुम खरज इला असहाबी पो हुजूर पंजे असहाबन दे बाहर निकता फीहिम अलीयुन व अबू बकर व उमर व हुज़ैफा व अम्मार व अबू ज़र्र रज़ियल्लाहु अन्हुम अजमईन हुजूर बाहर निकता त असहाबी हुजूर जे दर ते बीठल हुया केड़ा केड़ा असाबी हुया जेके दर ते दीदार जेला बीठल हुया हिकड़ो हजरत अली हुयो बियो अबू बकर सिद्दीक हुयो टियों उमर फारूक हुयो चौथो हुज़ैफा बिन यमान हुयो पंजो अम्मार बिन यासिर हुयो छहो अबू ज़र ग़िफ़ारी हुयो ये असाबी हुजूर जे दर ते बीठा हुया हुजूर हथ में मिट्टी आ बे हथ में इमाम हुसैन जो हथ आ बाहर निकता हिन पर नबी जे अखियुनि मां लुड़क वया पे
हुजूर रोंदा बाहर आया हिने पो असहाबी पुछन था हदीस जा लफ्ज हन वहुव यबकी हुजूर रोन पिया फकालू मा युबकी क या रसूल अल्लाह असहाबन अर्ज को या रसूल अल्लाह तवा के केड़ी शे रोआरियो आ फकाल हबीबन करीमन फरमायो हियर मुखे जिब्रील खबर दिनी आ त मुंजो बचड़ो करबला में हुसैन शहीद कयो विंदो हिय मिट्टी मुखे जिब्रील देखारी या शहादत जी गाल बुद्धि करे मुझे अखियुन में गोड़ा अची विया हन आ रोई वेठो आया मुझा दोस्तो भाईरो शिकारपुर वारो हिन रिवायत मजा छा मालूम थियो त इमाम हुसैन सा मदीने वारे जी मोहब्बत हुई इमाम हुसैन जो शहादत जो वाक्यो उनजे नंढपिण खां ही मशहूर हुयो मदीने वारन सभिनी के खबर हुई मुंजा दोस्तो त इमाम हुसैन सा करबला में छा थियण वारो आ खुद इमाम हुसैन के भी खबर हुई त मूसा ही वाक्यो पेश अचण वारो आ इन सां गड हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खुद जिक्र शहादत इमाम हुसैन बयान करे उम्मत वारन के बुधायो त शहादत जो वाक्यो बयान करण बुधण रोण या बिदत नाहे मुस्तफा करीम जी सुन्नत यो पेरियों शुहदाए करबला जो जिक्र हुयो यो पेरियों जलसो हुयो अज त मीर मारफानी मल्हायो आ अज त मियां मोहम्मद नवाज मारफानी शुहदाए करबला जो जलसो मल्हायो आ पर पेरियों जलसो शुहदाए करबला जो इयो हुयो जेको हजरत अबू बकर भी हुयो हजरत उमर भी हुयो हजरत अम्मार भी हुयो मौला अली भी हुयो ऐ जिक्र शहादत करण वारो बयान करण वारो मदीने वारो साईं हुयो ऐं बुधण वारा जलीलुल कदर असहाबी हुया हां मुझा दोस्तो ऐं इन रिवायत के उम्मत तई अज 1500 साल गुजरी विया ऐं या रिवायत पहुंचाइण वारी अबू बकर जी न्याणी मोहम्मद मुस्तफा जी घरवारी बीबी आयशा जेके चवन था त आयशा के आल बैत सा मोहब्बत न हुई जेकने मोहब्बत न हुजे सा त उनन जे फजाइल उनन जे जिक्र जा वाकया उम्मत तई छो पहुंचाए हां वदा मदीने वारे साईं जो सब घराणो पाक आ हर घराणे जे फर्द सा मोहब्बत रखणी जेकरे तोखे मदीने वारे साईं सा मोहब्बत आ त पो तोखे हुजूर जे अहल बैतन सा भी मोहब्बत रखनी पौंदी तो हुजूर जे रिश्तेदारन सा भी मोहब्बत रखनी पौंदी जन खां मदीने वारे साईं न्याणियों वरतियों ऐं जन के न्याणियों परणाए दिनियों ये भी महबूब जा कराबतदार थई ये भी हुजूर जा रिश्तेदार थई संभाले संभाले ज़बान गालाइंदो कर अबू बकर जे शान में हजरत उमर जे शान में उस्मान जिन्नूरैन जे शान में नाशाइस्ता लफ्ज न गालाइंदो कर छो त ये मदीने वारे जा प्यारा हन मुस्तफा करीम जा सोहरा भी हन त ब न्याणा हन ब सोहरा हन अज भी अबू बकर ऐं उमर मदीने वारे साईं जे कच्छ में ठाकुर में गुंबद खदरा में जलवा कर मुझा दोस्तों मदीने वाले साईं फरमायो मन अहब्बल्लाह अहब्बल कुरान जेको अल्लाह सा मोहब्बत रखंदो आ वो जरूर कुरान सा मोहब्बत रखंदो ऐं जंहिंजी कुरान सा मोहब्बत हुंदी उन जी मुंह मोहम्मद सा मोहब्बत हुंदी वमन अहब्बनी अहब्ब असहाबी व इतरती जंहिंजी मूसा मोहब्बत हुंदी उन जी मुझे असहाबन सा भी मोहब्बत हुंदी तो मुझी इतरत मुझी ज़ुर्रियत मुझे अहल बैतन सा भी मोहब्बत साईं फरमाइन था तो मुझी मोहब्बत जूं ब निशानियूं थवा शिकारपुर वारा मदीने वारे साईं सा मोहब्बत जूं ब निशानियूं हन जंहिंखे हबीबन सा मोहब्बत हुंदी उन्हें जी असहाबन सा भी मोहब्बत हुंदी त अहल बैतन सा भी
गाला असहाबन सां भी अहल बैतन सां भी जे अलीअ सां प्यार आ त पोइ अबू बकर सां भी प्यार रखणो पवंदो। जेकॾहिं तोखे इमाम हसन ऐं हुसैन सां प्यार आ त पोइ तोखे उमर फारूक सां उस्मान ज़िन्नूरैन सां भी प्यार रखणो पवंदो। हाँ जे हैदर जो हुबदार आहीं त पोइ तोखे चैन यारन सां भी मोहब्बत रखणी पवंदी। छो त हैदर करार जी उन्हनि सां मोहब्बत हुई। सही बुखारी कण हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक अचे पियो मदीने जी गली मजा न चई सुभान अल्लाह। किथों पियो अचे? किथों पियो अचे? मदीने शरीफ जी गली मजा। हजरत अली अबू बकर सां गॾु पियो अचे हथो हथ में ॾेई। अरे कॾहिं कंहिं दुश्मन सां हथ ॾेई हलबो आहे? हाँ कॾहिं कंहिं दुश्मन सां भाकुर पाए हलबो आहे? कंहिं दुश्मन जे बच्चे खे कुल्हे ते खणबो आहे? हाँ भला ॿुधाए जंहिंसां दुश्मनी हुजे उन जो नालो पंहिंजे पुट ते रखंदव? हजरत अली जे हिकिड़े पुट जो नालो अबू बकर, हजरत अली जे ॿिए पुट जो नालो आहे उमर। हाँ पुट ते नालो छाजे लाइ रखबो आहे? पंहिंजे प्यारनि जो रखबो आहे। त इन्हनि जो वरी वरी नालो वठां त दोस्त जी यादि पई अचे। वाह अली तुंहिंजी अबू बकर सां मोहब्बत, वाह अली तुंहिंजी उमर सां मोहब्बत। पंहिंजे बच्चन जा नाला इहे रखई त मुंहिंजे अखियुनि जे अॻियां बचड़ा फिरनि पिया, हलनि पिया, उन्हनि खे नालो वठी सॾियां पियो त अबू बकर ऐं उमर जी यादि अचे पई। हजरत अबू बकर अचे थो त हजरत अली जो हथ अबू बकर जे हथ में आ। मदीने जी गली मां अचनि था त इमाम हसन या ॿी रिवायत में इमाम हुसैन अचे पियो त हजरत अबू बकर छा कयो जो शहजादे के खणी कुल्हे ते विहारी। इमाम हसन के खणी कुल्हे ते विहारी ऐं चवण लॻो त बे अबी शबीहुन बिन नबी लैस शबीहुन बे अली। ए हसन मुंहिंजो अब्बो तो तां कुर्बान, मुंहिंजो बाबो तो तां सदके कयां। तुंहिंजी सूरत तुंहिंजी शबीह अलीअ जहिड़ी नाहे, तुंहिंजी शबीह बिल्कुलु मुंहिंजे मुहम्मद मुस्तफ़ा करीम जहिड़ी। अली यदहक, अली अबू बकर जी आ ॻाल्हि ॿुधी टहक ॾेई खिले पियो। अली खिले पियो ऐं अबू बकर हजरत इमाम हसन के कुल्हे ते खणी चयो मुंहिंजो अब्बो तो तां कुर्बान कयां। तुंहिंजी सूरत तुंहिंजी शबीह अलीअ सां नथी मिले, तूं त हू बहू मिठे मुहम्मद करीम। हाँ पोइ जेकॾहिं अलीअ जो हुबदार आहीं त पोइ तोखे उन्हनि सां बि मुहबत रखणी पवंदी जन खे अलीअ जन जे हथ ते बैत कई, अलीअ जन खे पंहिंजो इमाम बणाए। मुसले ते अबू बकर बीठो आहे, अली पुठियों बि चवे थो पुठीअ हिन इमाम जे। उमर मुसले ते बीठो आहे त अली निमाज़ पढ़ण में नियत करे थो त पुठियां हिन इमाम जे, जंहिंखे अली पंहिंजो इमाम चवे। अल हक माल अली वल अली माल हक। हक अली सां हूंदो, अली हक सां हूंदो। जिते हक हूंदो उते अली हूंदो, जिते अली हूंदो उते हक हूंदो, जिते हक हूंदो उते अली। जेकॾहिं अबू बकर नाहक ते हुजे हा त मुंहिंजो सुहिणो अली कॾहिं बि बातिल जे पुठियां निमाज़ न पढ़े हा, कॾहिं बि उनजे हथ ते बैत न करे हा। उहो मिठा जंहिंखे अली पंहिंजो इमाम बणायो, चओ त असांजो बि उहो इमाम। अली बातिल जे अॻियां झुकण वारो नाहे। अली जे बचड़े बातिल यजीद बातिल हुयो, यजीद बदकिरदार हुयो त अली जे बच्चे सिरदाद नदाद दस्त दर दस्त यजीद हक्का के बिनाए ला इलाहा हस्त हुसैन सिर ॾेई छॾियईं पर बातिल जे अॻियां झुकायईं न। अली जे बच्चे सिर कटाए छॾियो, बातिल जे अॻियां न झुकियो त अली इमाम हुसैन जो पीउ हैदर करार उहो भला बातिल जे अॻियां झुकण वारो हुयो छा? जवाब ॾियो, उहो बातिल जे अॻियां झुकण वारो हुयो छा? अल्लाह जो शेर आहे हैदर, अल्लाह जो शेर आहे हैदर, जंहिं कोट किरायो हो खैबर।
खातून जन्नत जो बाहर सुवर मनी बैयत जेठन यारन जी सिक सीने में रखो प्यारन जी महबूब जे चैनी यारन जी सिक पढ़ो 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 तो रहमत वसेवा सिक सीने में रखो प्यारन जी ओ महबूब जे चैनी यारन जी सिक सीने में रखो प्यारन जी सुभान अल्लाह जंहिंजो जग में आहे मशहूर अदुल जेते मालिक जो हुयो खास फजुल वो मीर उमर आदिल अकमल वो मीर उमर आदिल अकमल ओ लधी सार जही बेसहारन जी सिक सीने में रखो प्यारन जी महबूब जे चैनी यारन जी वो सिक सीने में रखो प्यारन जी जेको इल्म हिल्म जो बहर हुयो उस्मान सखा जो पैकर हो सुभान अल्लाह जेकॾहिं उस्मान के नथो मञी त मस्जिद नबवी में नमाज न पढ़जे वञी छो त मस्जिद नबवी जो प्लाट हजरत उस्मान वठी ॾिनो मस्जिद नबवी में नमाज न पढ़जे तुंहिंजी नमाज कोन थींदी हाँ पो कलंदर जे दरगाह ते बि न वञजांइ दरवाज़े ते लिखियो पियो त उस्मान मरवंदी सुभान अल्लाह तुंहिंजो नालो उस्मान अथई पो कलंदर ते बि न वञजांइ ओ मिठा जेकॾहिं अली हक जो इमाम आ त पो मञणो पवंदो त उस्मान बि हक जो खलीफ़ो आ जंहिंजो जेको इल्म हिल्म जो बहर हुयो उस्मान सखा जो पैकर हो बिन नूरन वारो रहबर हो बचे के हसी पारन जी सिक सीने में रखो प्यार सब गर्जी जो महबूब जे चैनी यारन जी वो सिक सीने में रखो प्यार चार त अखियुनि जो नूर आहिनि चार त अखियुनि जो नूर आहिनि पर असांजो त ईमान आ त मुस्तफा जा हड़ई यार शान वारा महबूब जा हड़ई यार भला मदनिया जा हड़ई यार भला चैन यारन सा मालिक तू मिला पंज तन जो पिया सिया करम पंज तन जो पिया सिया करमुल्ला हो बच्चे के मदीने वारन जी सिक सीने में रखो प्यारन जी महबूब जे चैनी यारन जी वो सिक सीने में रखो प्यारन जी ओ मदनी जे सभनी यारन जी वो सिक सीने में रखो प्यारन जी महबूब जे सभनी यारन जी वो सिक सीने में मुझा सोना हबीब मदीने वाला साईं था फरमायने जने क़यामत जो ॾियारो थींदो त अलीअ खे रब जन्नत मंझां हिकिड़ो सोटो ॾींदो न चयो सुभान अल्लाह जन्नत जो लकुण जन्नत जो सोटो मौला अली जे हथ में हूंदो साईं फरमाइनि था त अली तोखे मुंहिंजे हौज़ कौसर ते बिहारियो वेंदो पोइ तज़ूद बिहल मुनाफ़िक़ीन
मिन हौदी उन लठ सा मुनाफिकन के मुझे हौज का तड़ाईंदे को मुनाफिक ईंदो न त हौज कोसर पिया को प्यालो पिया साईं फरमाईंदा प्याला बे एतरा हुंदा जेतरा आसमान जा तारा कौसर छा हुंदो जंहिंजो पानी जंहिं कौसर जो पानी खीर खां अछो माखीअ खां मिठो ॻड़नि खां शफ़ाफ हिकिड़ो कतरो जंहिंजे चप खे लॻे त वरी कॾहिं उञ न लॻे हाँ डंड हुंदी आहे न या नहर हुंदी आहे उन जे अंदर मिट्टी हुंदी आहे कहिड़ी कारी कारे रंग जी मिट्टी पर हौज़े कौसर जी अंदरी मिट्टी जेका हुंदी मुश्क खां वधीक सुरही हुंदी मिट्टीअ में कोड थींदा आहिनि कोड अच्छा कोड ॾिठा अथव न पर उन जन्नत वारी जेका हौज़े कौसर हूंदो उन में कोड न हूंदा अंदर हीरा माणिक जवाहर हूंदा हाँ हिते पिचिंग कंदा आहिनि पत्थर सां नहर के पिचिंग कंदा आहिनि पत्थर हणी उन के बंद कंदा आहिनि पर हौज़े कौसर या नहरे कौसर के हीरा ऐं मोती हीअं जड़ियल हूंदा सोन ऐं चांदी जड़ियल हूंदा ऐं साईं फरमाइनि था त हौज़े कौसर ते मां मोहम्मद पाण बीठल हूंदुसि मुंहिंजा गुलाम ईंदा वेंदा उन्हनि खे पंहिंजे हथनि सां प्याला प्यारींदुसि अल्लाह करे चल हिन शिकारपुर जे आशिकन के भी यो कौसर नसीब ए मुंहिंजा मौला असां सभिनी के हबीबन जे पाक हथन सां कौसर जो प्यालो नसीब कजाए साईं फरमाइनि था जेके मोमिन ईंदा वेंदा उन्हनि खे अली सोनो पंहिंजे हथन सां मां भरींदो ॾींदुसि अली उन्हनि खे प्यारींदो पर जेकी मुनाफिक ईंदा न हौज़े कौसर ते त अली सोटो खणी भॼाईंदो न हल मुनाफिक हितों ठुक न मिलंदो पाणी खबर अथई ये मुनाफिक केर हूंदा जंहिंखे अबू बकर सां बुग़्ज़ आहे उनखे अली तड़ाईंदो जंहिंखे उमर सां बुग़्ज़ आहे अली वेझो अचण न ॾींदुसि जंहिंखे उस्मान गनी सां बुग़्ज़ आहे हैदर करार वेझो अचण न ॾींदुसि चवंदो त ओ मुनाफिक हट पोइते ई कौसर उन्हे खे मिलंदो जेके मोमिन हूंदा मोमिन उहे आहिनि जंहिंखे चैनी सां मोहब्बत वो इश्क मंझा चो अली अली मोहब्बत मां चो अली अली साईं कंदव सब भली भली साईं कंदो सब भली भली इश्क मंझा चो अली अली ओ हैदर जी हुब मुंहिंजो ईमान सुभान अल्लाह हैदर जी हुब मुंहिंजो ईमान दर्स पढ़ायो मूंखे क़ुरान ओ मरंदो मुनाफिक रुली रुली मरंदो मुनाफिक रुली रुली जो इश्क मंझा जो अली अली मोहब्बत मां चो अली अली साईं कंदो सब भली भली इश्क मंझा चो अली अली शेरे खुदा जो शान निरालो सुभान अल्लाह अली जी तारीफ थी थे तो दिल ठरी थी अल्लाह सुभान अल्लाह तहां जी भी दिल ठरी आया न सच्ची बुधायो शेरे खुदा जो शान निरालो ऊंदायुने जो आहे उजालो ऊंदायुने जो आहे उजालो वारिस आहे वली वली वारिस आहे वली वली इश्क मंझा जो अली अली शेरे खुदा जो शरफ न जाने दोज़ख दे उहो जल्दी पलाणे अल्लाह सुभान अल्लाह जी मुंहिंजा साईं जी जो अलीअ खे नथो मञे उमेद वारी जन्नत जी रखियो वेठो आहे
चोस त तैयार थी हाविया जेला सईर जेला अजाब अलीम जेला अजाबुन गलीज जेला अजाब मुहीन जेला तैयार थी वञ अड़े जन्नत त ठही आ अलीअ जे हुबदारन जेला न शेरे खुदा जो शरफ न जाने दोज़ख दे वो जल्दी पलाने मरंदो मुनाफिक रुली रुली मरंदो मुनाफिक रुली रुली इश्क मंझा जो अली अली समझी ना रुली रुली समझी ना कंड ते बिस्तरा मुछां ते उस्तरा बस पार पक्का पधरा हाँ खुदा जी कुदरत आ ये वाट विंदे मुंह चढ़ी विंदा है ने मुंह में असुल नीमक न हुंदो सच्ची तो बुधाया ता पाण इंसाफ कयो आशिके रसूल सुन्नी भली धनार हुजे बकरिन जो चारण वारो हुजे पर मुंह में नीमक नमाज़ूं वडियूं था पढ़न सजदा ॾाढा था ॾियन पर मुंह में नूर ना है छो त नूर वारे के मञन त नूर मिले न हां सुभान अल्लाह मुस्नदुल फिरदौस में हजरत मुस्नदुल फिरदौस में इमाम देलमी रिवायत आंदी आ मदीने वाला साईं ता फरमायन त अली जे चेहरे जे नूर मां अल्लाह ताला 70,000 मलाइक पैदा कया छामा चओ न अली जे चेहरे जे नूर मां तू चईंदो अली के नूर न मञो नबी के नूर न मञो असां त चवंदा त नबी भी नूर वारो अली भी नूर वारो रुके नूर खुद नाहे पर नूर बख्शा नूर गर्रा अली जे चेहरे मजा रब 70,000 मलाइक ठाया छाजेला यस्तगफिरून लहू वल मुहिब्बीहि इला यौमिल क़ियामा ये 70,000 मलाइक अली जेला ऐं अली जे हुबदारन जेला क़यामत ताईं दुआऊं वेठा था घुरने सुभान अल्लाह असां विंदा आहियूं कोला वारो को नेक बुजुर्ग चवंदा साईं दुआ घुरजांइ विंदा आहियो या न अलाह वारन वटि विंदा आहियो या न साईं क़िबला दुआ घुरजांइ ही मुश्किल हल थी हां छो असांजो ईमान आ त असीं त गुनहगार आहियूं पर हे अल्लाह वारा सॼो ॾींहुं इबादत था कनि गुनाह नथा कनि इन्हनि जूं दुआऊं अल्लाह ताला जल्दी ॿुधे थो वलियन जी दुआ इन अल्लाह यस्तही मिनल अब्द ऐं यरफा यदैहिमा फयुरद्दुहुमा सिफरा अल्लाह ताला जो बानड़ो जेॾी महिल दुआ जा हथ खणंदो आहे न रब फरमाईंदो मूंखे हया थो अचे कीअं ख़ाली मोटायांस वलीअ जा हथ खजंदा आहिनि रब दुआ घाए छॾींदो हां पर मलाइक सगोरा जन कॾहिं गुनाह जो तसव्वुर बि न कयो आहे ख़्याल बि गुनाह जो न आयो पाक अल्लाह जा मलाइक उहे हिकिड़ो न ॿ न 70,000 मलाइक जिन तुंहिंजे लाइ दुआ घुरनि त मौला हिन ॾींहं जी पारत हुजे 70,000 मलाइक सो बि हिकिड़ी दुआ न क़यामत ताईं इला यौमिल क़ियामा साईं फरमाईंदा क़यामत ताईं दुआऊं घुरंदा ये दुआऊं बि अघामन या न अघामन ये दुआऊं बि मलाइकन 70,000 जूं दुआऊं क़बूल पवन या न पवन ये कंहिंजे लाइ ओ जेके अलीअ जा हुबदार आहिनि जेके हैदर करार जा हुबदार आहिनि मौला अली सां जंजी मोहब्बत आ इन जे लाइ 70,000 मलाइक हिकिड़ी न ॿ न क़यामत ताईं बीठा दुआऊं था घुरनि ओ शेरे खुदा जो शान निरालो उंदायुन जो आहे उजालो वारिस आहे वली वली वारिस आहे
अली वली इश्क मंझा जो अली अली मोहब्बत मां जो अली अली साईं कंदू सब भली भली इश्क मंझा जो अली अली ओ हसन हुसैन जो बाबो आहे मूलिद जंहिं जो काबो आहे मूलिद जंहिं जो काबो आहे मूं बिया दामन झली झली मुंबिया दामन झली झली इश्क मंझा जो अली अली मूलिद जो मक़सद समझो मूलिद यानी ॼमण जी जाइ हज़रत अली सोहणे जी विलादत ख़बर किथे थी आहे काबे जे अंदर इने ते घणन के साड़ो घणा इने ते चिड़दा था वतन हिकड़ो मुला पियो चए त काबो हो या बच्चा सच्चा हाउस हुयो अस्तगफिरुल्लाह अलअज़ीम ॾिसो न अली जी दुश्मनी उन्हनि खे काॾे वठी थी वञे कि अली हैदर करार जी जीजल अम्मा काबे जो तवाफ पई करे ऐं ओडी मल अम्मा साइण के बचड़े जे ॼमण जी तकलीफ़ महसूस थी ॾिठई त हाणे हिते त सॼो ख़ल्क़ खुदा जी तवाफ हली रहियो आहे हिते किथे ॿार जी विलादत थींदी तेसी काबे जी दीवार खुली वई अम्मा साइण अंदर दाख़िल थी अम्मा साइण पर्दे में अची वई मौला अली जी विलादत थी हां किथे चओ किथे ऐं वरी शहादत किथे थी कूफे जी मस्जिद मां पाण अखियुनि सां ॾिसी आयो उन मस्जिद जो मेहराब अञा ताईं ठहियो पियो आहे जेॾीमहिल इब्ने मुलजिम खबीस सोने अली ते वार कयो न खंजर जो हज़रत अली साईं ज़ख्मी थी पिया निमाज़ पढ़ंदे ज़ख्मी थिया आहिनि त ओॾीमहिल ख़बर कहिड़ा लफ़्ज़ निकिता साईं जा फरमायो फुस्त बिरब्बिल काबा रब्बे काबा जो कसम आहे काबे जी रब जो कसम आहे मुंहिंजे दिल जी मुराद पूरी थी जो मस्जिद में अल्लाह जे घर में मुझे शहादत थी मिले अली जे जिंदगी जो आगाज बैतुल्ला अली जे ज़ाहिरी जिंदगी जी इंतहा मस्जिद बैतुल्ला अली जी शुरुआत भी मस्जिद आ इंतहा भी मस्जिद आ हुबदारन के अली दर्स दई वियो त अली जी मोहब्बत मस्जिद सा अली जी मोहब्बत बैतुल्लाह सा जेके अली जा हुबदार हैं उन्हन जी मोहब्बत भी मस्जिद सा हुंदी छा सा मोहब्बत हुंदस छा सा मोहब्बत हुंदस हाने जे अली जे हुबदार के 10 ॾींहनि में अली याद अचे तो 10 ॾींहं बस वरी 10 ॾियारा गुज़रिया त अली विसरी वियो न जे अली जो हुबदार आहीं त पो मस्जिद के आबाद करणो पवंदी पो मस्जिद जो विखूं भरणियूं पवंदी भला जे 5 नथो पढ़ी ज़ोहर न पढ़ मगरिब न पढ़ पर पढ़ो त सही न रब जे क्या झुक त सही न हाँ वो मिठा अली जी मोहब्बत नमाज सा इमाम हुसैन जी मोहब्बत नमाज सा इमाम ज़ैनुल आबिदीन जी मोहब्बत नमाज सा इमाम मोहम्मद बाकिर जी मोहब्बत नमाज सा इमाम जाफर सादिक जी मोहब्बत नमाज सा इमाम अली हादी जी मोहब्बत नमाज सा इमाम अली तकी अली नकी जी मोहब्बत नमाज सा हजरत इमाम हसन अस्करी जी मोहब्बत नमाज सा इमाम अली रजा जी मोहब्बत नमाज सा इमाम महदी जेॾीमहिल ईंदो बैतुल्लाह में ज़ुहूर थींदो त पहिरीं पहिरीं हजरत इमाम महदी बैतुल्लाह में नमाज पढ़ाईंदो त ईसा रूहुल्लाह बि उन जे पुठियां नमाज पढ़े हाँ 12 इमामन जी मोहब्बत नमाज सा
जेकॾहिं तारीख़ खोले ॾिस त सोने नबी जे बच्चन जी मोहब्बत निमाज़ सां नज़र ईंदई तोखे यकीन न अचे कूफो घुमिया करबला ॾिसिया दिमश्क घुमिया जितों बि नबी जो घराणो हीअं गुज़रियो आहे न उते मस्जिदूं ठहियूं खुदा जी इज्जत जो कसम आहे मां खुद ज़ियारतूं करे आयो आहियां जिथे हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन के कैद करे रखियो अथनि उते मस्जिद ठही पई आहे जिते सैयदा ज़ैनब के कैदी करे रखियो अथनि उते मस्जिद ठही पई आहे जिते बीबी सुकैना रही आहे उते मस्जिद ठही पई आहे पर जिते इमाम हुसैन जो सिर मुबारक खणी ज़ालिम हलिया आहिनि हिकिड़ी ज़मीन जे टुकड़े ते रखियऊं त उहा ज़मीन रुनी आहे ज़मीन रुनी आहे रड़ियूं कयई उते मस्जिद ठही आहे उहा मस्जिद जो नालो आहे मस्जिद हन्नाना हन्नाना जी माना आहे रड़ियूं कंदड़ दाहूं कंदड़ अॼु बि राति थींदी आहे त उन मस्जिद में जा रोअण जो आवाज़ जितों इमाम हुसैन जो सिर मुबारक गुज़रियो उते मस्जिद ठही पई आहे जितों अहल बैतन जो काफ़िलो गुज़रियो उते मस्जिद ठही पई आहे पंहिंजा आसार पोयन जे लाइ छॾियूं त मस्जिदूं छॾियूं दुनिया वारनि खे सबक सेखारियूं त असां अहल बैतन जी मोहब्बत मस्जिद सां निमाज़ सां क़ुरान सां कलमे सां दीन सां जे हुबदार आहियो त मुंहिंजे नाने जे दीन ते हली ॾेखारियो हाँ वो मुजादा अल बिदाया वल निहाया जिल्द 8 सुफ़ो नंबर 193 हाफिज इब्ने कसीर रिवायत वाणे सुम्मा रकिबल हुसैन अला फरसिही व अखज़ मुसहफन फवदाहु बैन यदैहि जेमल इमाम हुसैन खुद सब बचड़ा शहीद थी विया अली अकबर शहीद थी वियो अली असगर शहीद थी वियो इमाम कासिम शहीद थी वियो गाजी अब्बास कुर्बान थी वियो जेमल इमाम हुसैन पाण मैदान जंग दे निकता है ने फअखज़ मुसहफन इमाम हुसैन कुरान हथ में कयो छा कयई ओ हथ में डंडे कुंडे खण वारा ओ चरस जा दोगाड़ा हण वारा ओ भंगुर पीण वारा इमाम हुसैन नशो न कयो हुयो डंडो कुंडो न खयो हुयो फअखज़ मुसहफन इमाम हुसैन जे हथ में हुयो त अल्लाह जो कुरान हुयो हां जेमल इमाम हुसैन अचे थो मैदान करबला में ऐं 121 तीरन तलवारन जा जिस्म ते बदन ते घाव अचन था सियर आलमुन नुबला में इमाम ज़हबी लिखियो आ 121 जिस्म ते घाव आयस जेमल घोड़े ता हेठ आयो त ओडी मल हजरत इमाम हुसैन जे सीने मुबारक ते शिमिर ज़िलजोशन चढ़ी वेठो आ त इमाम हुसैन फरमाया त शिमिर थोरो सीने ता कपड़ो त हटाइजा कपड़ो हटाई तो ते कोढ़ जो निशान अच्छो बग नजर आयो फरमाई तो मुझे नाने मोहम्मद सच फरमायो हो तो एकड़ो कोढ़ियो कुत्तो आ जेको मुझे अहल बैतन जो रत हारींदो सो अज उहो तू कोढ़ियो कुत्तो आही मुझो रत हारींदे पर थोड़ी देर मुझे सीने ता लह त मां हुसैन नमाज पढ़ी ओ शिमिर सारी जिंदगी में हुसैन नमाज न छड़िया अज आखिरी घड़ियों हन जेकरे मुझी नमाज रहजी वई त बाबे अली जे गया केड़ो जवाब दींदुस अम्मा खातून अतहर जे गया केड़ो कंदु खणदुस नाने मोहम्मद करीम जे गया केड़ो जवाब दींदुस मुखे छड त मां अल्लाह जी नमाज पढ़ी शिमिर जरा ठहर जा मुझे सजदा तो कर लेने दे हक का करूं शुक्र अदा मुझे सजदा तो कर लेने दे ये सर भी कटाना मेरा ये घर भी लुटाना मेरा एकदम जरा ठहर जा मुझे सजदा तो कर लेने दे एड़े वक्त में मुझे आका हुसैन नमाज न छड़िया मुझा दोस्तों तवा के खबर आत बदन मारत निकरे त वुजू भजी पोंदो आ वुजू जे ला पानी घुरबो आ पर हिनन त 7 तारीख का वठी पानी न चखियो हुयो
पानी बंद हुयो हियर वुजू जेला पानी ना है। इमाम हुसैन मैदान करबला में उन्हें खाके करबला ते तयम्मुम कयो आ ऐं अल्लाह जे फर्ज अदायगी जेला सोनो हुसैन नमाज शुरू कया। वक्त नमाज दा पढ़न न देंदे मैं को शाम शहर दे रहवासी नमाज पढ़ा या महार छिका किडे वन्या अल्लाह रासी। गैब विचों आवाज आई बचड़ा थी न उदासी जिने वैसे चन बचड़ा अगू फिर काबा सही। मुझा दोस्तों इमाम हुसैन नमाज जी नियत कया जरी मल सिर पाक सजदे में रखियो आ। यजीदियुन डिठो हियर मोकियो आ तलवार जो वार कजे सिर सजदे में आ। सोने हुसैन जे मथा सनान बिन अनस नखई खबीस कम ज़र्फ कम बख्त आयो आ। इमाम हुसैन जो सिर पाक अल्लाह जे हुजूर में झुक अल्लाह सनान तलवार हलाइया। पाक हुसैन जो सिर जिस्म का धार थी वियो आसमान में रत वसण लगो जमीन में जा रत पुंभ दई निकरण लगो। करबला खां वठी दमशक ताईं जेको पत्थर खजंदो हो उन्हें जे हेठां ताज़ो ताज़ो रत निकिरी ईंदो हुयो। मुंहिंजा दोस्तो फिज़ाऊं सोगवार थी वियूं हर पासे गम अलम छाइजी वियो। मुहम्मद जे बच्चे सिर सजदे में पंहिंजे रब जे हवाले करे छॾियो। मुझा दोस्तो खौली बिन यजीद वो सिर मुबारक खणी पंजे घर हलियो आ। कपड़े में वेढ़े लपेटे लपेटे घर पोतो आ। ज़ाल पुछे थी घर वारा छाल काए खणी आयो ही चवण लगो घर वारी वडो कीमती सामान आंदो चम सुभाणे कूफे जो गवर्नर इब्न ज़ियाद मुखे माला माल करे छडींदो सोन चांदी सा ठाए छडींदो जे भला आंदो छा थई शय केड़ी आ जे ओ घर वारी ही इमाम हुसैन जो सिर आंदो थो। पाक मुहम्मद करीम जे बच्चे जो सिर आंदो तमें ज़ाल चो तो ते अल्लाह जी लानत हुजे मानू सोनो आणन चांदी आणन तू फातिमा ज़हरा जे बच्चे जो सिर खणी आयो ही। अरे खुदा जे डमर खां न टिने सुभाणे क़यामत जे ॾियारे रसूलुल्लाह जे खां तू केड़ो जवाब ॾींदे। पर हिन जे मन मां मेहर निकरी वई ईमान निकरी वियो छा कई जो ने सिर मुबारक के कपड़े सा वेढ़ियल हिकड़े चापुड़ जे हेठां ढके पाण सुमी पियो आ। कुत्ते वांगुर निंड अची वियसि सुमी पियो पर माई वीचारड़ी खे निंड न पई अचे। रात थिया डिठई तेरी मल मुड़स सुमी पियो हिय माई उथिया। इमाम हुसैन जो सिर मुबारक कपड़े मां जो खोलियई वे जुल्फ रत में रंगीन हुया। वे गल मुबारक जेके मुहम्मद मीर चुमंदो हुयो वे चप मुबारक जिते मदीने वारो पंजी ज़बान चूसाईंदो हुयो। अजो पाक चेहरो रत में रंगीन हुयो जुल्फ रत में गाढ़ा हुया दाढ़ी रत रत्यास दंदत मोतियुन गुतिया। 14 माह चंद्र जी पिड़ में पेशानियास कुकरा करबला जा उते मादर थे मेड़ियास फटन मथा रत फुड़ा अली थे उगियास मिड़ई माफ कयास खालिक बदले खून दे। मुझा दोस्तों माई बेचारी छा कयो
जो उन्हें सिर मुबारक के धोतई जुल्फन के धोतई वो खून मुबारक साफ करे तश्त में रखे थाल में सिर मुबारक रखे पाण अदब जा गोडा भञी बाहूं बधी एतराम सा गर्दन झुकाए अॻियों वेठी आ चवे थी ओच तो ॾिसां त सोने हुसैन जा चप मुबारक चुरण लगा ऐं ज़बान मां अल्लाह जे कुरान जे तिलावत जो आवाज़ अचण लॻो वाह हुसैन तुझी मोहब्बत कुरान सा ज़ाहिरी जिंदगी में भी कुरान पढ़ी पर शहादत का पो भी पाक हुसैन जे ज़बान में कुरान जारी आ हुबदारन के मोहब्बतदारन के सबक सेखारी त मूं हुसैन जी मोहब्बत कुरान सा नमाज सा मस्जिद सा ओ शिकारपुर वारा जे तू सच्चो हुसैनी हुबदार जे तुझी आले मोहम्मद सा मोहब्बत आ त पो तोखे नमाज पढ़नी पवंदी पो तोखे मस्जिद आबाद करनी पवंदी पो तोखे कुरान जी तिलावत करनी हाँ जेके यजीदी है ने से भली नमाज न पढ़न उन्हनि ते मयार ही ना है यजीद ज़ानी बेनमाज हुयो न यजीद बदकिरदार बदअमाल हुयो परावा हक खाइण यजीद जो कमा गरीबन के ईज़ाइण यजीद जो कमा कंहिंजो पानी बंद करण यजीद जो कमा शराब पीअण नशो करण छोकरेबाज़ी करण बदकिरदारी ज़िनाकारी करण यजीद जो कमा हाणे ॿुधायो शिकारपुर वारा तव्हां के यजीदी वाट वणे थी या हुसैनी रस्तो वणे थो सोचे सोचे जवाब ॾिजो हथ हेठ कयो जंहिंखे यजीदी रस्तो वणे तो हथ मथे खणे जंहिंखे यजीदी रस्तो वणे तो जंहिंखे हुसैनी रस्तो वणे तो हथ मथे खणे हाँ इमाम हुसैन जो रस्तो क़बूल आ इमाम हुसैन जी वाट वणे थी हाँ त पोइ अॼु अहद कर त इंशाअल्लाह नमाज न छॾे पक्को वाइदो कजाए इए न जो हिते हथड़ा खणी वरी मोटी पिंडाल का बाहर तो वरी गाली विसरी वञई पढ़ंदो नमाज पक था चओ बस जेके हुसैनी आयो से हथ मथे खणी चौध नमाज पढ़ंदा यजीदन जा भली हथ हेठ हुजन यजीदन जा हथ हेठ हुजन हुसैनी हथ मथे खणी चौध नमाज पढ़ंदा पढ़ंदो ऐ गुनाहन जे वेझो न वञो ज़िनाऊं न कयो शराब न पियो चोरियूं न कयो नशा न कयो बेहयाई जा कम न कयो गरीबन सा जुल्म न कयो परावा हक न खाओ वदा रिश्वत न वठ व्याज न वठ साईं फरमाइन था हिकड़ो रुपयो व्याज जो खाए तो जणो पंजी जीजल मां सा काबे जे अंदर वञी ज़िना करे हां ज़िना हर जाए ते ज़िना बुरी शय आ पर मां सा ज़िना करे केडी वडी बेहयाई आ पर सब काबे में वनी ज़िना करे पंजी मां सा वो मानू जेको हिकड़ो रुपयो व्याज जो वठे तो वो हिन ज़ानी का भी वधीक बदकिरदार बदामाल वदा जेको व्याज तो वठे अल्लाह फरमाए तो मां रब उन सा जंग कंदुस जैसा रब जंग कंदो सो खटंदो या हाराइंदो छा था चओ खटंदो या हाराइंदो हां वदा रिश्वत न वठ व्याज न वठ गरीबन सा जुल्म न कर परावन प्लाटन ते कब्जा परावन बन्युन ते कब्जा मुझा दोस्तों ही यजीदी किरदार आ ही बेहयाई वारा रास्ता बदकिरदारी वारा बेफरमानी वारा रास्ता छड मुझे सोने हबीब जे दर जो सच्चो आशिक बन हां महबूब जो तरीको जे वणई थो न त अहद करे उच त इंशाअल्लाह हाने जेका बाकी जिंदगी बची आ गुजरी वही सा गुजरी वही बाकी जेका जिंदगी बची आ उन्हें में सोने हबीब जे दर जी गुलामी कबूला कबूला हाँ अज दिल में सच्ची दिल सा तौबा ताइब थी मुझा मौला जेकी डोह डिंगायूं खताऊं सगीरा कबीरा गुनाह कयम मुझा मौला मुखे माफ कर सच्ची दिल सा इमाम हुसैन जे न जिक्र पाक जे सदके तुझे दर ते माफी तो वठा मुझा मौला मुझा गुनाह माफ कर सच्ची दिल सा हथ खणी चो मुझा मौला मुखे गुनाहन जी माफी दे ए मुझा रब करीम आ सिद्क सा इखलास सा सच्चाई सा चवा तो अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह
ताला रब्बी मिन कुल्ले ज़म्बिम व अतूबु इलैहि। या अल्लाह आ तुझे दर ते सच्ची दिल सां तौबा ताइब थियां थो। मुंहिंजा सगीरा ऐं कबीरा, ज़ाहिर ऐं गुझा, अमदन ऐं ख़तन सब गुनाह माफ़ फरमा। या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके मुंहिंजी तौबा पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अगर तू सच्ची दिल सां हींअर या तौबा कई न, उथण खां अॻु में तुंहिंजो दफ़्तर धोपी गुनाहनि जी माफ़ी थी वई। हाँ, सच्ची दिल सां तौबा करे जे उथियो आहीं त हाणे बाक़ी जेका ज़िंदगी बची आहे न, उन में नेकी जे रस्ते ते हल, सुन्नत ऐं शरीयत वारी वाट ते हल, महबूब जे दर जी ग़ुलामी कर त तुंहिंजा दुनिया में बि तुंहिंजे लाइ कामयाबी, तुंहिंजे लाइ आख़िरत में बि कामयाबी। पोइ महबूब जे रस्ते में खणी ॾुखड़ा बि अची वञनि त बि यार जो दर न छॾ। सजण ताईं सिरड़ो छॾियो त में साए, सजण ताईं सिरड़ो छॾियो त में साए, हज़ारनि गमने में ॾिनुम मुस्कुराए, सजण ताईं सिरड़ो छॾियो त में साए, सजण ताईं सिरड़ो छॾियो त में साए, हज़ारनि गमने में ॾिनुम मुस्कुराए, सजण ताईं। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।